मिटिजणो आहे ऐं हक़ खे ग़ालिब थियणो आहे। असीं जेकॾहिं सम्झूं था त असीं हक़ ते आहियूं त यकीनन ग़ालिब ऐं फतह तव्हांखे थियणी आहे। ज़रदारी उनजो टोलो सिंध हुकूमत हितां जा चूंडियल नुमाइंदा असांजे नज़र में सभु गुनाहगारनि जेके सिंध जो सौदो था कनि। हीउ जबल असांजो ई आहे, दावा ओचितो को ॿियो वेठो आहे, ख़बर पई त भई हीउ त असांजो आहे कोन। कंहिंखे चिट कबरी वर्दी पई आहे, कंहिंखे कहिड़ी शइ पई आहे, बाबा हीउ त असांजो अबनि ॾाॾनि जो खोसनि जो, के मुले जो, के मटीवाल जो, के ॿी के खोसो ते ईंदो वेंदो माल चारींदो। हाणे इहो कीअं असां खां खसिजी वियो? तव्हां खां खसिया आहिनि, तव्हांखे ख़बर आहे। ऐं खसाइण में हथु कंहिंजो आहे? जिन जी पाण मदद कंदा रहिया आहियूं। पाण जॾहिं आउं चवां थो त उन्हनि जा दोस्त जेके उन्हनि जी मदद था कनि, पाण त इन जे गुनाह जे कम में कॾहिं शरीक ई कोन थिया आहियूं, पर हिसो त उहे बि पंहिंजो आहिनि। हिन वक़्तु जेको हाज़िर थिया आहियूं, मूं गुज़ारिश कई त ज़रदारी उनजी पार्टी, उनजो पुटु, उनजा अबा ॾाॾा केॾी अवां वॾी उन्हनि ते थुक नालत कई आहे। केॾो अजीब नारो थी पियो। शर्म हिकिड़े मौलवी साहिब तकीर कई, पंहिंजे ई इन के जलसे में उनखे आउं कोट थो कयां, चई अथई मुंहिंजे नज़र में त शैतान ते वेॾी थुक नालत कान थी आहे जेका ज़रदारी ते थी आहे, पोइ बि नथो मुड़े। ऐं हिन वक़्तु वरी ॿीहर हिननि मनसूबाबंदी जेका ठाही आहे, अदालतुनि जी सत्यानाश करे छॾियो ऐं दुहिल वॼायूं त असां ॾाढो भलो कमु कयो आहे। भई किनो कमु करे माण्हू खे शर्म ईंदो आहे, ग़लति कमु करे माण्हू कंधे हेठि करे हलंदो आहे। पाड़े में को असांजो नौजवान या को माण्हू को ग़लति कमु करे विझंदो आहे त हुनखे सॼी उमिरि शर्मसारीअ मां गुज़रणो पवंदो आहे। ऐं हीअ हरामी ॿिड़सा जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि समूरा, ग़लति कम बि कनि ऐं दुहिल बि वॼराइनि ऐं ताज बि पाइनि। यादि रखो, सिंध जा चूंडियल नुमाइंदा, तव्हां यादि रखो, तव्हां हिननि आइनी तरमीमनि में पंहिंजो वोट ॾियो था, सिंध सां गदारी करियो था, सिंध जे माण्हूअ सां गदारी करियो था। सिंध जो माण्हू तव्हांजी मज़ाहिमत कंदो ऐं तव्हांजे मुंहंनि ते दांगियूं मलींदो। यकीनन असीं ईअं पाण कंदासीं। हिन वक़्तु जेको पाण गॾु थिया आहियूं, ऐं घणो टाइम तव्हांजो नथो वठां, वरी साईं खे मौक़ो ॾींदासीं। पाण खे पंहिंजो पाण सां वचन करिणो आहे त सिंध हिननि कमीणनि जे हवाले नाहे करणी। चाहे मुंहिंजो भाउ हुजे, हींअर लकीर निकिरे पई, हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सिंध जे पासे बीठा आहिनि ऐं उन्हनि जी अॻुवाणी, उन्हनि जी रहनुमाई साईं ज़ैन शाह पियो करे ऐं मुल्की लेवल ते करे पियो। तव्हांजे पाणीअ जो केस न सिर्फ़ु साईं हिते लड़ियो, पंहिंजे माण्हुनि जे अॻियां पेश कयो, पर उहे माण्हू जेके चवनि असांजो पाणीअ सां वञे छा। साईं हिकिड़े कराची जे अॻुवाण सां मुलाक़ात कई, उन चयोसीं असां वारे माण्हुनि खे इहा ख़बर ई कान्हे। हुननि खे ख़बर आहे या पाणी टैंकर मां थो अचे या नलकीअ मां थो अचे। साईं जो ॿेड़ी अवांजी ॿुॾे पाणी सिंधू दरिया मां थो अचे। तव्हां पंहिंजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झायो। उहे माण्हू तव्हां सां गॾु बीह रहिया। सियासी हिकमत अमली जे तहत मुल्की लेवल ते साईं तव्हांजो केस खणी वियो। मुस्तफ़ा नवाज़ खोखर हिकिड़े मीटिंग खां पोइ मूं चयोमांसि, तव्हांजी उर्दू में चयोमांसि, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजो केस रखियो आहे हिते ऐं ॾाढे मज़बूत दलीलनि सां रखियो आहे। हुनजो हिकिड़ो प्रोग्राम हो, भाई महिरबानी हमने आपके वो साथ नहीं की है, हम समझते हैं तो ये नुकसान है, सिंध का नुकसान है, मुल्क का नुकसान है, पाकिस्तान का नुकसान है, हम इस मसले को ऑन करते हैं तो उसकी वकालत भी करेंगे। जिन माण्हुनि खे ख़बर न हुजे उहे बि तव्हां सां गॾु बि आहिनि त ही बातिल आहिनि, हुकुमरान कुवतूं ऐं जंहिं नौजवान खे जेके साफ़ी दोस्त असांजा वेठा आहिनि। मूंखे उमेदु आहे त असांजे चूंडियल नुमाइंदनि खां, चाहे उहो यूसी जो हुजे, चाहे उहो सूबाई असेंबली जो हुजे, चाहे को चेयरमैन हुजे, पोइ यूसी जो चेयरमैन हुजे या ज़िले जो चेयरमैन हुजे, उन्हनि खां पुछनि इहो ज़रूरु, सुवाल ज़रूरु कनि
उन्हनि खां सुवाल कनि त सिंध सां गॾु बीठा आहियो या आपे पंहिंजे दरदारी सां गॾु बीठा आहियो? फ़ैसिलो करियो। वोटर तव्हां आहियो, ही माण्हू आहिनि वोटर। हुतां मलाइक फलाणा ढिंगड़ा मटीरा जेॾी महिल माण्हू निकिरंदो इहे हिननि खे हथु कोन ईंदा। त पाण सभु जेके हींअर गॾु थिया आहियूं, मूं तइदाद ॾिठो जेके जंहिं लेवल ते तव्हां जलसो पिया करियो, इन तइदाद मां आऊं मुतमइन कोन आहियां। पाण वरी कोशिशि कंदासीं त इनखे घटि में घटि ॿीणूं करे सघूं। जेको हींअर आयो आहे, जेके टई उन्हनि काउंसिलूं आयूं आहिनि, मूं चयो त हिन कंधीअ सिंध सां निभायो आहे, सन सां निभायो आहे, पंहिंजे पाण सां निभायो आहे, पंहिंजे ॻोठ सां निभायो आहे, पंहिंजे माण्हुनि सां निभायो आहे। इन करे पाण ते भार बि वॾो आहे। जॾहिं पाण इहा दावा था करियूं, सो लतीफ़ साईं जी बैत जी हिकिड़ी सिट आहे, उहा चवां थो, पोइ वरी साईं खे यकीननि मुंहिंजे ख़्याल में उनखे मौक़ो ॾींदासीं। इश्क न आहे रांदि जीअं तूं खेॾी गंभरू। तव्हां इश्क था करियो न पंहिंजे वतन सां, त उनजी सज़ा त तव्हांखे अचणी आहे। पोइ कंहिंजो पाणी बंदि हूंदो, कंहिंजो रोड बंदि हूंदो, कंहिंखे नलको कोन हूंदो। सिसी नेदे पांद उछल त अधु थिए। इश्क जी मंज़िल इहा आहे। सो पाण खे अञा अहिड़ी का मंज़िल, इन मंज़िल ते पाण कोन पहुता आहियूं, पर आउं सम्झां थो त सन या सैद इन मंज़िल ते पहुतल आहिनि। त उन सां गॾु हलणु बि इबादत आहे। सो हक़ खे ग़ालिब थियणो आहे, बातिल खे मिटिजणो आहे। आऊं वरी तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, पाण खे टाइम आहे, पाण वेहंदासीं, कोशिशि कंदासीं त जेको तइदाद आयो आहे, पाण अबरा सबरा ई सही, पर इनखे ॿीणूं कंदासीं त आउं सम्झां थो त पाण पोइ कामयाबु थींदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।